नाज़रीन पेश आहिन इलाइक़ाई ख़बरूं। पंगियो में कणक जे मुसर सिहत अटे जे विकिरे ख़िलाफ़ ॻोठाणनि जो पकल मानी खणी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो, जिते ॻोठाणनि हसन आराई, मोहसिन अली, झगो कोल्ही ऐं ॿियनि चयो त पंगियो में वापारियुनि सिहत लाइ नुक़सानकार अटो विकिरो कयो, जंहिंसां खेनि पेट में तकलीफ़ थी पई। काठियूं विकिणे 5000 रुपया मण अटो वरितो, जंहिंमें मिलावट थियल हुई। अहिड़े ख़राब अटे जी निशानदही करण लाइ जॾहिं चकी मालिकनि वटि वियासीं त उन्हनि धमकियूं ॾिनियूं ऐं चयो त जंहिंखे वणे शिकायत कयो कुझु बि न थींदो। हुननि घुर कई त सिहत लाइ ख़राब अटे जी जांच करे सस्ते अटे जा स्टॉल लॻाया वञनि। वाही पांधी समेत काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वबाई बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 3 मासूम ॿार फ़ौत थी विया। वाही पांधी जे ॻोठ साहिब खान लगारी में 10 महीननि जो मासूम अयान अली पुट मुख़्तियार लगारी उड़ी बीमारी सबबि फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त ॻोठ पीर बख्श लाशारी में 2 सालनि जो शाहज़े पुट बहादुर ब्रह्माणी ऐं काछे जे ॻोठ राजू गंढो में 3 सालनि जो हुबदार अली पुट मोहम्मद बचल ब्रह्माणी मलेरिया विघे फ़ौत थी विया। 2 ॾींहनि अंदरि मलेरिया ऐं उड़ी सबबि 3 मासूम जानियुनि जी फ़ौतगियुनि ते सिहत खाते दादू जे कन ते जूं बि कान चुरी। सिहत खाते दादू जी नाअहली सबबि काछी जे अस्पतालुनि में सिहत जूं के बि सहूलतूं मौजूदु न आहिनि, जंहिं सबबि मासूम इंसानी जानियुनि जो मौत जे मुंहं में हलियो वञणु रोज़ जो मामूल बणियल आहे। इलाइक़े वासियुनि सिहत जे वज़ीर ऐं सेक्रेटरी सिहत खां मुतालबो कयो त काछे वासियुनि खे सिहत जूं सहूलतूं ॾेई वबाई बीमारियुनि ते ज़ाब्ते लाइ उपाय वरिता वञनि त जीअं वधीक इंसानी जानियूं बची सघनि। सिंधु दरिया में पाणी जी लाथ खां पोइ मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी हिदायतुनि ते रोहिड़ी म्यूनिसिपल कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर शहरनि खे पीअण जे पाणी जी फ़राहमी बरक़रार रखण लाइ दरिया जे कप ते पंप स्टेशन क़ाइमु करे साफ़ पाणीअ जी फ़राहमी शुरू करे छॾी, जंहिंसां शहरनि ताईं पाणी जी रसाई पहुचाई वई आहे ऐं सालनि खां शहरनि खे पेश ईंदड़ परेशानी वारो मसइलो हल कयो वियो आहे। होॾां शहरनि पारां म्यूनिसिपल कमेटी जे अहिड़े अमली कम खे साराह जोॻो करार ॾिनो वियो आहे। इंतिज़ामिया जी नाअहली सबबि जाती शहर में वॾनि गाॾियुनि जे गुज़रण सबबि ट्रैफ़िक जाम थियण करे शहरी सख़्त मुश्किलातुनि जो शिकार थी विया। वॾियूं लोड गाॾियूं शहर में दाख़िले सबबि शहर जो मगर भीन चौक, मच्छी मार्केट चौक, फाज़िल चौक, राज मलिक चौक समेत सॼो मेन रोड हर वक़्तु ट्रैफ़िक सबबि बंदि रहे थो, जंहिं करे बीमार मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण में पिणु सख़्त मुश्किलातूं दरपेश अचनि थियूं ऐं शहरी अज़ाब में अची विया आहिनि। शहरनि मक़ामी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त शहर जे दाख़िली रस्तनि ते लोहे बैरल लॻाए वॾियुनि गाॾियुनि जे शहर में दाख़िला रोकी वञे। इस्लामकोट में बाहि मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ मुतासिरनि जो ॿारनि बचनि समेत एहतजाज। इस्लामकोट में कोल्ही बिरादरी जे माण्हुनि राजू कोल्ही, दिलीप गजू भलजी, शहदियो रमेश, शंकर औरतुनि, राणी नांचा, सुंदर, धर्मी, मेणी ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। एहतजाज कंदे हुननि चयो त महीनो अॻु असांजा 12 घर ओचितो बाहि लॻण सबबि सड़ी रख थी विया हुआ। सरकार का वाहुर न कई। मुज़ाहिरीन सख़्त सर्दी में खुले आसमान हेठि वेठा आहियूं। इंतिज़ामिया सिर्फ़ कुझु टेंट ॾिना, बचा सर्दी में बीमार थी रहिया आहिनि। घरनि में का रिलीफ न बची आहे। पधरे पट वेठल हुअण सबबि मज़दूरी ते बि वञी नथा सघूं। बचा बुखुनि में पाह थी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त हिंदू काउंसिल पारां 5 ऐं 10 हज़ार जा कुझु चेक मिलिया, पर उहे पास नथा थियनि। सरकार असांखे घर ठहिराइण में सहायता करे। लाड़काने जे कंगा थाणे जी हद ॻोठ इमामदीन शाहवासी 22 साला नौजवान सैयद हुज़ूर अली शाह खे हथियारबंद बाईपास मीरो खान रोड ते गोलियूं हणी मर्डिंग करे छॾियो, जंहिंखे वारसनि इलाइक़े वासियुनि खणाए चाणक अस्पताल जी एमरजेंसी वारे वार्ड आंदो, जिते डॉक्टरनि पारां हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। उन मौक़े ते ज़ख़्मी नौजवान जे सौट सैयद अब्दुल लतीफ़ शाह ॿुधायो त माइटनि सां कुझु महीना अॻु मामूली ॻाल्हि तां झगड़ो थियो हो, जंहिंखां पोइ अॼु गोलियूं हणी असांजे नौजवान खे मर्डिंग करे छॾियो आहे। हुन DIG SSP लाड़काणो खां घुर कई त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सिंध सरकार स्कूली ॿारनि खे बि न बख़्शियो। गवर्नमेंट हैदर बख्श जतोई बॉयज़ हाई स्कूल डोकरी जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां
लाड़काणो तालीमी बोर्ड ऐं सिंध सरकार जी मिली भगत सबब हाई स्कूल डोकरी जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो। गस्टा जे मरकज़ी सर ते मुसलसल एहतजाजनि बि लाड़काणो तालीमी बोर्ड, सिंध सरकार ऐं गरियुनि फीहनि जी रथाबंदी कंदड़ कमेटी खे बि शागिर्दनि ते रहम न आयो। हाई स्कूल डोकरी खां उस्तादनि ऐं ग़रीब मिसकीन हज़ारनि जी तइदाद में शामिल शागिर्दनि पारां अॼु बि वधंदड़ गरियुनि फीहनि ख़िलाफ़ रैली कढी वई, जेका सॼे शहर जो गश्त कंदी लाड़काणो बोर्ड ऐं सिंध सरकार ख़िलाफ़ उभिरारींदड़ नारा हणंदे तालका प्रेस क्लब डोकरी ते इख़्तिताम पज़ीर थी। उन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि गस्टा अॻवान मज़हरुद्दीन सूमरो, इक़बाल अहमद जुणेजो, ज़ाकिर हुसैन सूमरो, अली मोहम्मद पठान, इक़बाल अहमद बुट, केतिरनि ई ॿियनि उस्तादनि समेत वधंदड़ फीहनि जी ज़मरी में आयल शागिर्दनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे तालीमी बोर्ड लाड़काणो ऐं सिंध सरकार जी मिली भगत ते ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जे ॿियनि टिनि सूबनि में उतां जी गवर्नमेंट स्कूली शागिर्दनि खे मुफ़्त तालीम ॾेई रही आहे। बसि सिंध सूबे अंदरि ओचितो गरियुनि फीहनि जे वधण असां खां तालीम कराइण जो हक़ बि खसे वरितो आहे। असां मिनिस्टर एजुकेशन, चीफ सेक्रेटरी वफ़ाक़ सेक्रेटरी एजुकेशन सिंध, तालीमी बोर्ड जे अॻवाननि ऐं वधायल फीहनि जी रिथाबंदी कंदड़ कमेटी खे गुज़ारिश था कयूं त शागिर्दनि जे मुस्तक़बिल ते रहम खाई उन्हनि जी तालीम बचाई वञे।